उनजे भाउ खे बि अगवा कया वियो आहे ऐं जीजी गुलनार जी का बि ख़बर नथी पवे। हाणे इहा जांच तूं ऐं तुंहिंजा छोरा करे ॾियो त आख़िर जीजी गुलनार वई करे ऐं उनजे भाउ खे अगवा करण में कंहिंजा हथ आहे। नड़ा साईं, मुंहिंजी भेण मुंहिंजे घर जी इज़त हुई, हाणे उहा अव्हांजी गैरत आहे ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां पंहिंजी गैरत खे लॼाईंदव कोन। तव्हां हिकिड़े कपिड़े में मुंहिंजी भेण खे वठी वञो, मूंखे कोई इतराज़ न आहे, पर निकाह खां अॻु मुंहिंजो नियापो करे को हमराह मोकिले छॾिजो। तव्हांखे असां बिल्कुलु तयारु मिलंदासीं। तो वटि सिर्फ़ु 2 ॾींहं आहिनि, 3 ॾींहं अची उहे सभु ॻाल्हियूं तूं मुंहिंजे साम्हूं रखंदे जेके मां ॿुधणु चाहियां थो। ऐं जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हियुनि में मूंखे ज़रे बराबरि बि कूड़ जो शक थियो त मां तुंहिंजा अहिड़ा त पुछड़ा हाल कंदुसि जो राज ॾिसंदा। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।